अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअल सय्यिदना अब्दुल क़ादिर सय्यिदल औलिया वस्सलातु वस्सलामु अला जद्दिही व रसूलिना व हबीबिना व सय्यिदिना मुहम्मदिन सय्यिदिल मुरसलीन वल अंबिया वअला आलिहिल अत्क़ियाइ व अस्हाबिहिल अस्फ़ियाइ अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल अखिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। लाउड बरो तो इको डिले कट करी जरा लाउडर सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। यारी शरीफ दी महफिल मिली करे सभी सलात शरीफ पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या माशाअल्लाह। अजाम थोरो आवाज कयो सभी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इज्जत नहीं एहतराम जी काबिल सादात किराम उलमाए किराम हुफ़ाज़ इज़ाम में प्यारा मुसलमान भाईरो वली कामिल ज़ीनते कादरियत पीरे तरीक़त फना फिल गौसिल आज़म हजरत किबला पीर सैयद मोहम्मद आशिक अली शाह जिलानी। वाह वाह भैया तमते कर जो भेद दस्तगीरा जन्नतुल बकी वारा उन्हनि जी फैज़ान मुबारक सां ये यारी शरीफ काफ़ी देर खां हली रही आ। तकरीरूं वडन वडन खतीबन तवा पुरजोश बुधियूं दिलियूं आवाजूं ठरियूं अल्लाह ताला खिजरी हयाती दे पीरे तरीक़त सखिए अहले सुन्नत ज़ीनती व फ़ख्रे कादरियत हजरत क़िबला पीर सैयद सखी सरदार अली शाह जिलानी
वाह वाह भैया था मथे कर जो भेद सगीर वाह साईं ऐं जेके बि साईं सुणे जन्नतुल बकी वारे जा साहिबजादा शहजादगान तव्हां ॾिसी रहिया हो त सवेर खां वठी करे बल्कि तक़रीबन 2 महीननि खां असीं नेट ते ॾिसूं पिया त साईं जन झरनि में जंगनि में बहिराड़नि में बरपटनि में शहरनि में दस्तगीर जी हिन यारी शरीफ जी महफ़िल जी तैयारी करे रहिया हे यारी उन सोने जी याद जे बगदाद वारे जी इंशाअल्लाह ताला तवी असीं आया हूं अल्लाह कंदो असां तव्हां जा बेड़ा पार थी वेंदा कुरान शरीफ मां जेके प्यारा अल्फाज मूं पढ़िया आहिनि उन्हनि में अल्लाह ताला छा फरमायो सभई कुरान ॿुधो अल्लाह से फरमायो अल अखिल्लाउ यौमइदिन बादुहुम लिबादिन अदु इल्लल मुत्तकीन। क़यामत जे ॾींहुं सख्ती वारे ॾींहं जे अंदर दिली दोस्त ओए दिली दोस्त जिनजी यारी गुनाहनि जे करे ऐं खुदा उन्हनि दोस्तनि खां बचाए जिन खे असीं चवंदा आहियूं लूसी लॾे वारा ओए लूसी लॾे वारा जॾहिं उमरकोट ॾे हिकिड़ो डॉक्टर बो ऐं नेट ते रिपोर्ट क्लियर उन मदीने जे साईं जूं गुस्ताखियूं कयूं सरदारे दो जहान जे बारे में बुरा लफ्ज़ चया यारी शरीफ में अचण वारो मदीने जे साईं जे लाइ बुरा लफ्ज़ कजी उनखे सज़ा मिली शरीयत जे रूबरू सां मौत जी त कई कुत्ता पिरनि मां ऐं पंहिंजे खॾुनि मां निकिरी आया उन्हनि चयो अदा वॾो ज़ुल्म थी वियो असांजे नौजवान माण्हूअ खे मारे छॾियूं वॾी तकलीफ़ अची वई ऐं मां चयो मान हाणे जॾहिं मुरीद के जे अंदर मदीने जे साईं जे गुलामनि जे मथां बिल्डोज़र हलाया विया उन्हनि जे जिस्मनि जे पाक रसूलुल्लाह जे नाले हरण वारनि खे बायूं ॾेई साड़ियो वियो उते तव्हांजी इंसानियत कारे वई उते तव्हांजी ख़ैरत कारे वई उते तव्हांजी हमीयत कारे वई हिकिड़े कुत्ते जे करे तव्हीं मैदान ते आयो ऐं हज़ारे मोहम्मद जा गुलाम तड़पी तड़पी रोडनि ते शहीद थी विया तव्हां ते मथे में जूं कांदी जुड़े अल्हम्दुलिल्लाह अला एहसान ही अज दरगाह आलिया सैयद मोहम्मद आशिक अली शाह जे हिन यारी शरीफ वारे अंगण ते हथ खणी चइजा त इंशाअल्लाह सुन्नी निदल कान आहिनि सुन्निन जे मथां जे हिकिड़ी अंगुर खणंदे त तुंहिंजी बाह कटे छॾींदासीं असांखे तोसां प्यार नाहे असांखे प्यार आहे त मदीने जे साईं जे नारे मुबारक लब्बैक या रसूल अल्लाह तो लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह वाह सही वाह दोस्तों एहन सा खुदा करे न हुजण अल्लाह ताला फरमायो अल अखिल्लाउ यौमइदिन बादुहुम लिबादिन अदु इल्लल मुत्तकीन। उन क़यामत वारे ॾींहुं दोस्त बाज़ बाज़ जो दुश्मन पर मुत्तकी परहेज़गार माना गौसे आज़म कुतुबे आलम जहिड़ा गौसे आज़म मोहम्मद का महबूब है गौसे आज़म वलियों का सुल्तान है। वाह वाह सुभान अल्लाह
सुभान अल्लाह जो हाणे मां पोई आखिरी टेम ते आयो हां ता माशाअल्लाह जोश वारा हूं मां थकल आया चओ गौसे आजम मोहम्मद का महबूब है गौसे आजम ज़माने का सुल्तान है गौसे आजम की हर जा मची तुम है गौसे आजम का घर घर में फैजा सारे वलियों की गर्दन झुकाई गई मोहर उनके कदम की लगाई गई हथकड़ी से जा चाहे अब तालो चाहे औताद हो मेरे गौसे जली कामद खान है सुभान अल्लाह इल्म जो आलमा ऐ गौसे आजम फरमायो दरस्तुल इल्म हत्ता सिरतु कुतबन वनिलतु साद मिन मौलल मवाली इनमें लफ्ज़ आए दरस्तु जे इहो पढ़बो न दरस यदरुस दरसन फवदारसन व दुरस यदरुस दरसन फदाक मदरुसन लम यदरुस लम युदरस ला यदरुस ला युदरस ला यदरुस ला युदरस ला यदरुसन ला युदरसन ला यदरुसन ला युदरसन अल अम्र में उदरुस जे करे मुजर्रद हुजे माना सुलासी मुजर्रद जे बाबा खां दरस्तु तपो माना थींदी मां इल्म पढ़ी कुतबियत जे मकाम ते पोतुस वरी जे कॾहिं न के पढ़जे दरस्तु दरस युदरसु तदरीसन फव मुदरसुन इको डिले थोड़ा लाउड आ रहा है जो घट कर लाउड वाले इको डिले कम कर दो उसको साफ कर दो बस इको खत्म कर दो दरस्तु दरस युदरसु तदरीसन फव मुदरसुन व दुरस युदरसु तदरीसन फदाक मुदरसुन लम युदरस ला युदरसु ला युदरसु ला युदरस ला युदरस ला युदरसन ला युदरसन ला युदरसन ला युदरसन अल अम्रु मिन उदरस तुदरस लियुदरस लियुदरस व नयु ला तुदरस ला तुदरस ला युदरस ला युदरस अज़रफु मिनु मुदरसुन मुदरसानि मुदरसातुन जे कदे पढ़बो दरस्तु माना मां इल्म पढ़ाए कुतबियत जे मकाम ते पोतुस व निलतु साद मिन मौलल मवाली ऐ मां खुदा का नेक बख्ती हासिल कया वलियन जे सरताज जे इल्मी मकाम के बयान कदे सीरत निगार था चवन जरा बगदाद वारे साईं तकरीबन 9 साल कन रिवायतुल मिया 25 साल जामिया निजामिया में दीन जो इल्म पढ़ियो त वडा वडा मौलवी उन्हनि में इब्न जोजी जहिड़ा मुहद्दिस उन्हनि में हसद थी पियो साड़ थी पियो असां हिते पुराणा हे कालो को हिते आयो इन जी एडी इज्जत एडो मकाम एडो मर्तबो एडी फजीलत एडो रुतबो कीअं थियो हिकिड़ो इब्न जोजी ॿियो अहमद बिन अहमद बगदादी अबुल अब्बास ए बई ॼणा दस्तगीर जे पाक मजलिस में आया बादशाह पीर कुरान जो दर्स पियो ॾे हिकिड़ी आयत कारी साहब पढ़ी पाण हिकिड़ो तफ़सीर कयो मौलविन हिक ॿिए खे इशारा कया ॾे हाल अहवाल इहो तफ़सीर तोखे अचे थो जी हा मूंखे अचे थो ॿियो तफ़सीर अचे थो टियों तफ़सीर अचे थो चोथों तफ़सीर अचे थो पंजूं तफ़सीर अचे थो छहों तफ़सीर अचे थो 11 तफ़सीर हिकिड़ी आयत जा दस्तगीर कया उन्हनि चयो त अचे थो जॾहिं आख़िर में 12 तफ़सीर इहा हिकिड़ी आयत जा तुंहिंजे ऐं मुंहिंजे पीर अब्दुल कादिर 40 तफ़सीर कया ऐं पाण फरमायो हाणे असीं काल खे छॾे हाल ॾे था वञूं अञा ए लफ़्ज़ कढूं इब्न जोज़ी जहिड़ा माण्हू कदमनि ते अची किरिया ओ साईं माफ़ी मिले अॻे शक हो हाणे पक थी वई आहे त वलीअ जो सरदार ॿियो कोन्हे वलीअ जो सरदार आहे त अब्दुल कादिर जीलानी बगदाद वारो आहे
वाह 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 सुभान अल्लाह हथ मथे कर दो भेद सगीर वाह सही वाह सुभान अल्लाह सरदार वलियन जो मिठा पीरन जो ही पीरा दिल पर दस्तगीरा वाह सही वाह सुभान अल्लाह सा इस्माइल शाहबाद सागे शाहबदा सवेर खां वठी खतीबन खे चङो हिम्मत जारी अथसि बाजू बदे मूं गरीब जी व्यापार ते कुछ मिली जमात खे जागाए जाता सैयद हो सा डायरन खे खुदा करे मंजिन सरदार वलियन जो मिठा पीरन जो ही पीरा दिल पर दस्तगीर जिया सिज बरे सदर फैज हले तो सदर फैज हले तो ब्या वलिय सितारा पर ही बदरे मुनीरा दिल पर दस्तगीरा हथ मथे कर दो भेद सगीर वाह सही वाह दुश्मन कुटबाई जिया उठ पतन ते कुट जे उठ पतन ते कुट जे वाह सही वाह सुभान अल्लाह यारी में आयो हथ खड़ी जाओ ओ दुश्मनो दुश्मन कुट पाऊ जिया उठ पतन ते कुट जे उठ पतन ते कुट जे ओ मुफ्ती हो जे मौलवी या भले वडो पीरा दिल पर दस्तगीरा भैया तमत कर दो भेद सगीर वाह सही वाह आ दाहिरी उबैदुल्ला सदर दरजो ही कुतड़ो सदर दरजो ही कुतड़ो हिकिड़े जो साईं मौली माण्हू मुफ्ती माण्हू तूं वरी कुतड़ो लफ़्ज़ मूंखे चई न सही लफ़्ज़ मटा अड़े मां चयो चरिया गौसुल आलमीन मुल्तान वारे वाह असा के एकड़ो सबक दिनो कादिरन खे भैया तमत कर दो भेद सगीर मुंजा बोला जे को हथ मत कर बेड़ा पार कर छना डाडे रण कर दो भेद सगीर वाह सही वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाय हाय सुभान अल्लाह फरमायो सगे दरगाहे मीरा सो चुखाही कुर बेरब्बानी वाह 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 कादरी ॿुधो फरमायूं जे चाही तो त खुदा जो कुर्ब मिले दस्तगीर जे दर जो कुत्तो थी वाह हथ चवण वारो केरा जंहिंजी सिंध हिंद में मुरीदी गौस बहावल हक मुल्तानी तो चए सगे दरबारे मीरा सो चोखाई गुर बेरब्बानी के बर शेरा शरफ दारत सगे दर गाह जिलानी वाह वाह गौसे आजम जे दर्जे कुत्तन जो यो मकाम जो शींह सामू अचे न त शींह खे मारे वेंदा हाय हाय वाह उन मोहब्बत में अची करे मूं चयो आ डागरी आ कादरी ओ बेदर जोगी कुतड़ो सदर दर जोगी कुतड़ो मूंखे सदाई उन जी मिठा रबी ओकीरा दिल पर दस्तगीरा सेफी जेके आहिनि सेफी इन्हनि सेफिन जो मुर्शिद ख़ाजा सिबगतुल्लाह मुजद्दिदी जेको ख़ाजा मोहम्मद मासूम जो पुत्र ख़ाजा मोहम्मद मासूम इमाम रब्बानी जो पुत्र किताब जो नालो ॾेई छॾियांव उम्दतुल मकामात लिखंदड़ बि सरहंदी बुजुर्गा उन चयो जॾहिं हिंदुस्तान जे अंदर तारा शुकूह कादरी जेको शाहजहान बादशाह जो पुट हो पहिरियां मियां मीर रहमतुल्लाह अलैह जो मुरीद हो कादरी पाण सां गॾु लिखंदो हो थोरो तवजो कजो पर पछाड़ी में उन जी सोहबत कन जाहिलन सूफिन सां थी वई
औरंगजेब शाहजहान जो ॿियो भाउ हो पुटो दारा शुकू नंढो पर पी जो दादलो हो। पो हाणे ख्वाजा मोहम्मद मासूम चयो त मां दारा शुकूअ खे रूहानी तौर ते कुझु दॿ ॾियण थो चाहियां। पंहिंजे फर्ज़ंद खे मोकिलियईं मदीने शरीफ। वञ मदीने में सरकार खां इजाज़त वठी आयो। सरकार जे दरबार में अचे अर्ज़ कई साईं दारा शुकूअ सूफिन जाहिलन सां गॾिजी इस्लाम ऐं शरीयत जी मुखालफ़त कई आहे। हाणे तव्हां जीअं हुकुम कयो कादरी ॿुधजो, कादरी ॿुधनि, दस्तगीर जा मुरीद ॿुधनि। दारा शुकूअ जे नाले मदीने जे साईं फरमायो ओ ख्वाजा सिबगतुल्ला इन दारा शुकूअ पंहिंजे पछाड़ीअ में कादरी लिखियो आहे। मां तोखे कुछ न चवंदुसि जे इन जे खिलाफ कार्रवाई करनी थव त बगदाद वञी बगदाद वारे अब्दुल कादिर जीलानी खां इजाज़त वठी अचो। जे बगदाद वारो इजाज़त ॾेव त कादरीअ में हथ विझजो, न त कादरी निधन कान आहिनि। कादरनि जे मथां दस्तगीर बाचा पीर जो हथ हूंदो आहे। वाह भैया मत कर दो फे दस्तगीर। वाह सही वाह सुभान अल्लाह है सुभान अल्लाह। ख्वाजा सिबगतुल्ला इतना सरहद मां सीढ़जी वियो बगदाद। अदम में जान जिगर कर तू नजर कैसा लगेगा। वाह थोड़ो लाउडा रबला यो ॾीसी कोई सफा सुको बि वाले मूंखे नाला यादि नथा अचनि। मैं जान जिगर कर तू नजर कैसा लगेगा, रख तू दरे सरकार पे सर कैसा लगेगा। गौसुल वरा से पूछ लो बगदाद में जाकर। दरगाह देसो शरीफ खां सखी सरदार अली शाह कॾो जेव, साईं अब्दुल कादिर शाह जीलानी हुजेव, साईं गुल अहमद शाह जीलानी हुजेव, साईं मीरा शाह जीलानी हुजेव, साईं इस्माइल शाह बादशाह हुजेव। वो इता जो गौसुल वरा से पूछ लो बगदाद में जाकर। अरे बगदाद से तैयबा का सफर कैसा लगेगा। वाह वाह सही वाह सुभान अल्लाह। बगदाद से तैयबा का सफर कैसा लगेगा, बगदाद से तैयबा का सफर कैसा लगेगा। सेफन जे सिलसिले के ता खोल रहा सेफन जे सिलसिले में ख्वाजा सिबगतुल्ला मुजद्दिदी ओ बगदाद वियो वनी हाज़री ॾिनई। कादरी फ़कीरो दस्तगीर बाहर निकरी करे उनके तवज्जो ॾेई गौसियत जे मकाम ते पहुचायो। पाण फरमायो तूं वटि मेहमान आ, तेजो मतलब आ त इमाम रब्बानी खे त फैज़ बगदाद वारे जो आ, पर इमाम रब्बानी जे पुटई पोटन खे भी फैज़ ॿिए के जो लाए बगदाद वारे अब्दुल कादिर जीलानी जो आ। वाह वाह ओ चेजो सिंध हिंद अरब अजम वो सजो तमन कदम साईं मां बे उन्हीं जो गुलाम देखो दस्तगीर जो गुलाम अब्बा ये मत करे पढ़ाए। वाह 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 सही वाह। जाओ थोरो टेम अञा खतीब साईं खणा रहियल असीं चवंदा न सभिनि जो ख़्याल थी। सिंध हिंद अरब अजम गौस जो तमन कदम साईं मां बे उन्हीं जो गुलाम, मां बे उन्हीं जो गुलाम, मां बे उन्हीं जो गुलाम। सरदार वलियन जो
दस्तगीर पीरे पीरा पीरे मीरा दिल जो अमीर हथ तकड़ी नारो हर मदीने जी दुआ थी साईं दुआ करे सरदार वलियन जो दस्तगीर पीरे पीरा पीरे मीरा दिल जो अमीर रख दो असा जो भरम थी दो असा देव करम साईं मां पे उन्हीं जो गुलाम मां पे उन्हीं जो गुलाम मां पे उन्हीं जो गुलाम मुरीदन ते करम वडो थोड़ से सगो वा जलो सोन जमा कुलम कुलम एकड़ो हे गौसे आजम आई मां पे उन्हीं जो गुलाम मां पे उन्हीं जो गुलाम मां पे उन्हीं जो गुलाम कादरी उबैदुल्लाह अर्ज़दार उन सती दो हिते होते मददगार वाह वाह हथ मत कर जो फैदा सगीरा यो वरा मिस्र सुभान अल्लाह कादरी उबैदुल्लाह अर्ज़दार उन सती दो हिते होते मददगार जिसम दुस्मा सदन हरम रोला हे बागे इरम साई मां पे उन्हीं जो गुलाम कलायतुल जवाहिर अरबी में किताबा उनमें लिखी हिंदुस्तान में हिकड़ो हिंदू हर साल दस्तगीर बाचा पीर जी यारी कंदो पांचा माट टोकींदास यारी तू तो करिए राम जो ॾींहुं कर हनुमान जो कर काली माता जो कर जी यार मुंहिंजी दिल दस्तगीर बाचा पीर सां अड़जी वई आहे मां छा कयां उन मोहब्बत में यारी कंदे कंदे दुनिया तां वफ़ात करे वियो जॾहिं ओ हिंदू मरी वियो उन इलाइक़े में कादरी तरीक़े जो हिकिड़ो बुज़ुर्ग हो उनखे राति जो तहज्जुद जे टेम ते मदीने जे साईं जे बजड़े सैयद अब्दुल कादर जीलानी ज़ियारत कराई फरमायूं फलाणे इलाइक़े में हिकिड़ो हिंदू मरी वियो आहे मां नथो चाहियां पछाड़ीअ में उन मुंहिंजे नाने मदीने जे मीर ते कलमो शरीफ़ पढ़ियो हो सअदुल्लाह नालो रखियो होसीस हाणे उन जा माइट उनखे हिंदू था सम्झनि सुबुह जो टाइम थींदो बाह में विझी साड़ी न मां नथो चाहियां मुंहिंजो मुरीद हुजे बाह में सड़े ओ कादरी सुबह जो टाइम थे तू नंढे वंजा ऐं मुंहिंजे मुरीद खे बाह खां बचाइजा सुबुह जो टाइम थियो कादरी आयो ॿुधो कादरी आयो निहारे त वाके हिंदू काठियूं रखियो बाह जे तयारी में मसरूफ़ हिन अल्लाह वारे जलाल में अची चयो अरे बाह में न विझोस हिंदू न आहे मुसलमान न हिंदू आहे मुसलमान न हिंदू आहे मुसलमान न हिंदू आहे मुसलमान न हिंदू आहे इहा गुफ़्त सुनीद पई हले कादरीअ खे जलाल आयो के तो अरे मुसलमान जे तव्हां था चओ त हिंदू आहे बाह में विझोस बाह न साड़ी ॾियसि बाह उन्हनि खे साड़े जेके निधड़का हुजनि तंहिंजे मथां अब्दुल कादर जीलानी जो हथ बाह खे ताक़त नाहे जो रजवान जे वेझो अचे हथ मत कर जो फैदा सगीरा वाह वाह सही वाह सुभान अल्लाह हाणे मां तव्हां खां थो पुछां ॿुधायो जेके हिंदू ॾाढो हिंदू पर ॾाढो हिंदू उनजे मुसलमान औलाद ते यारी जे करे महिरबानी थिए ऐं जेके सोने सैयद आशिक़ अली शाह जा मुरीद हुजनि अबे ॾाॾे खां यारी मल्हाईंदड़ हुजनि
उन्हनि ते बि महिरबानी थींदी आहे बग़दाद वारा ऐं पोइ पर अथव हाणे हिमत कयो इंशाअल्लाह ताला उतां नज़र हलेव पई बग़दाद वारा गौसे आज़म पीर जीलानी तोखे सॼी दुनिया सॾे महबूब सुभानी अगे महले वारा कुछ होशियार है पोयां लाइ छो डरा थी विया बग़दाद वारा ओ बग़दाद वारा ओ से आज़म पीर जीलानी तोखे सॼी दुनिया सॾे महबूब सुभां तुंहिंजा मुरीद थार फ़ख़्र तुंहिंजा मुरीद थार तुंहिंजी पनाह में पंजतर जी छाव में हिन सैयदन हिन सही सोड़े आशकली शाह जे बचन यारी मनाइण वारन ते जो सुल्तानी तोखे सॼी दुनिया सॾे महबूब सुभां या शेख अब्दुल कादिर करम जी नज़र कजा रहम जी नज़र कजा हिन यारी मनाइण वारन खे ॾे जो सुल्तानी तोखे सॼी दुनिया सॾे महबूब सुभानी बग़दाद वारा से आदम पीर जीलानी मां तो चवां तो दही आख़िर मज़ाने मां वटलां तो पर मुझो अर्ज़ मञो तसव्वुर कयो ये हेडी जमात आई आ मिठा या पाण ता कोन आयो ता के बग़दाद वारे घुरायो आ तॾहिं एतिरी देर में चओ बग़दाद वारा गौसे आज़म पीर जीलानी तोखे सॼी दुनिया सॾे महबूब सुभानी वाह वाह साईं फरमान मुझो कदम हर वली जे कंध ते आ दस्तगीर जे कदम का जेके फिरिया ओए नाकाम ओए बर्बाद ओए तबाह हज़रत उलमा इकराम लिखियो आ सनआन जेको शख्स असफहान जो राहू उन बादशाह पीर जो कदम न मञियो वाह साईं जन खे ख़बर पई पाण फरमायूं भला जे मुंहिंजो कदम न आहे त सुअर जो अथसि बुरे जानवर जो अथसि दस्तगीर जा लफ़्ज़ जो निकिता रस्ते में वेंदे वेंदे हिकड़ी औरत ते नज़र पियस गैर मुस्लिम औरत खे ॾिठी उन माईअ हिन खे ॾिठो हिन उन खे ॾिठो बई हिक ॿिए खे ॾिसी फासी ॾिया शादीअ ताईं ॻाल्हि पहुती उन गैर मुस्लिम चयो त हाणे तोखे मां पंहिंजी न्याणी तॾहिं ॾियां जॾहिं तूं ॿुधो तूं मूं वटि रिश्ते घुरण जे लाइ कुल्हे ते इन बुरे जानवर खे खणी ईंदे त पोइ मां तोखे रिश्तो ॾींदुसि उहो बुरो जानवर मथे कुल्हे ते रखे खणी आयो ऐं उन्हनि खे चारी पिए कुछ वक्त का पोची दाने तुझी शादी आ उन शादीअ में इहो जानवर बि खाइणो पवंदी शराब बि पीअणो पवंदी अञा शराब ऐं जानवर में हथ ते विधई उन जो मुरीद ते वेठो हो उन जे अखियुनि में लुड़काया रोई थो चए त सुण फरियाद पीरा मेरी अर्ज सुनी कर धर के शाह जिलानी महबूब सुबानी मेरी खबर लयो जट कर के
विच कपरा दे सुभान अल्लाह हथ मत कर जो भेद सगीरा वाह वाह मेरा बेड़ा अड़िया विच कपरा दे जिते मछली बहते डर के ओ देसो शरीफ दरबारो हथ खड़जो जाओ पीर चनाते वाह भैया था मत कर जो भेद सगीरा वाह सही वाह सुभान अल्लाह कंदी लगदे तरके हूं अल्फ अला चंबे दी बूटी मेरे मन विच मुर्शिद लाई हूं नफीस खुदो दस्तगीर जा मुरीदो उन पंहिंजे मुर्शिद जी हालत जो ॾिठी त हाणे शराब में हथ पियो विझे किन में हथ पियो विझे चई त हाणे ॿी बार करे साईं खे सॾु कई मुंहिंजो ई मुंहिंजो मुर्शिद बगदाद वारो वुज़ू पियो फरमाए वुज़ू कंदे कंदे हिय हथ में पानी जी लप विझी हिय जो छटको ॾिनो सनान जे मुंह में लॻो अखियुनि में लुड़का आया शराब खे उछले सूअर खे उछले अरे मां ही छा पे कयो तकड़ो भॻो मुरीद पोयां लॻुसि साईं काॾे थो वञे के तो मीरा शाह मदद कर सुनिए दादी आई अब्दुल लतीफ जो हसनी तू हादी साईं बादशाह बगदादी कर कमार मुरीद दे सुभान अल्लाह तकड़ में भगो मुंह के कारण हई टंगू टाली कराए हथ पैर बदी साईं जे दर ते माफी वठण आयो साईं फरमायो माफ तस छो त तेरी नस्ले पाक में है बच्चा सैयदन ने निहार इहो पढ़ो ताने लाओ तो तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का जाओ जाओ तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का वो है ऐने नूर तेरा सब घराना नूर का आखिर में जोर से जो भेद हाथ में देखनी जो भेद बट दिसंबर दे साईं इस्माइल शाह बादशाह फरमाइंदा जलसो आ उन में तवा सबिन की दावत यारी शरीफा साईं जी मदरसे पीर बुढ़ड़े में जाओ इंशाअल्लाह ताला इंशाअल्लाह हथ मथे खणो साईं खुश थे अल्लाह खुश कंदो इंशाअल्लाह बस रब मुंहिंजी हाज़री क़बूल फरमाए